ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। गुडूअ में मुर्गी ऐं कबाड़ जे दुकान में धमाको थियो आहे। हिकु ॼणो अजल जो शिकार थी वियो, पोरियत ज़ख़्मी थी पियो। गुडूअ जे मेन बाज़ार में मुर्गी ऐं कबाड़ जे दुकान में धमाके में हिकु ॼणो अजल जो शिकार थी वियो, हिकु पोरियत ज़ख़्मी थी पियो। कबाड़ कढण दौरान धमाके में दुकान मालिक अमानुल्लाह पठान अजल जो शिकार थी वियो, जॾहिं त पोरियत अब्दुल्ला सोलंकी ज़ख़्मी थी पियो आहे। गुडू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची दुकान खे सील करे छॾियो। धमाको कीअं थियो आहे, जांच शुरू कई वई आहे। ज़ख़्मी नौजवान खे घंटी जोगी हालत में रहीम यार खान मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। गुडू में मुर्गी ऐं कबाड़ जे दुकान में धमाको थियो आहे। हिकु ॼणो अजल जो शिकार ऐं हिकु पोरियत ज़ख़्मी थी पियो आहे। कबाड़ कढण दौरान धमाके में दुकान मालिक अमानुल्लाह पठान अजल जो शिकार थी वियो, जॾहिं त पोरियत अब्दुल्ला सोलंकी ज़ख़्मी थी पियो। गुडू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची दुकान खे सील करे छॾियो। धमाको कीअं थियो आहे, जांच शुरू कई वई आहे। ज़ख़्मी नौजवान खे घंटी जोगी हालत में रहीम यार खान मुंतकिल कयो वियो आहे।